अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ नाज़रीन तां सां ख़बर शामिल कयूं था नौशार फ़िरोज़ खान, जिथे नौशार फ़िरोज़ जे वार्ड नंबर 4 जे कक्का सैयद मौला जे तक़रीबन 30 सालनि खां पोइ रोड जे आयल स्कीम ते कामूराशाही ऐं सियासी ग्रहण लॻी वई। तफ़सील मूजिबि वार्ड नंबर 4 जे रहवासी सैयद सनाउल्लाह शाह, सैयद ज़ाहिद अली शाह, सैयद यूसुफ शाह, सैयद ज़ुल्फ़कार हुज़ूर शाह ऐं अब्दुल गनी अंसारी, मोहम्मद यूसुफ शेख, नौमान रज़ा बिस्तड़ो, राशिद अली कुरैशी, मोहम्मद सलेमान चना, मुनवर अली राजपूत, फेरोज़ सोलंकी ऐं ॿियनि बिरादरिन एजाज कंदे ॿुधायो त साईं सदाईं सियासी समाजी अॻुवाननि असांजे वार्ड खे अक़लियती निगाहनि सां ॾिसंदे सदाईं विसा ऐं घाती कई आहे। तक़रीबन 30 सालनि खां पोइ असांखे रोड जी सहूलियत मिली आहे, जंहिंखे स्कीम मंज़ूर थी आहे। उहा जेका बि सियासत जे वर चढ़ी वई आहे, जेका सियासत सूज़ जे एवज़ कक्का सैयद खां राताऊ करे हेठाहीं चौंक तरफ़ खणाए पई वञे। तक़रीबन 52 लखनि जी स्कीम मंज़ूर थियल हुई। असांजे सभिनी बिरादरियुनि ऐं महरूम कयो पियो वञे। असांजे DC नौशार फ़िरोज़ खे अपील आहे त चोर दुर खां आयल स्कीम चोरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मोहतरम ताईं कमु हलायो वञे, त जीअं मुहर्रमुल हराम अज़ादारनि खे अज़ादारी कंदे का दुश्वारी न थिए। महिरबानी करे कमु हलायो वञे, न त ॿी सूरत में एजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे रिपोर्टर फैसल भट्ट, हक़सत न्यूज़, नौशार फ़िरोज़।